सो तव्हां ॾिठो सुहिणा रस्ता पिया सजनि ख़ुदि जॾहिं अहिड़ा कम थींदा आहिनि सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जा त असांजा रस्ता पाणी पाणी खुली वेंदा आहिनि ऐं असां वटि साईंअ जी महिर थींदी आहे। अॻिते असीं हलंदासीं ऐं तव्हांखे मौज वठाईंदासीं कि सुहिणनि चर्चनि जी। तव्हां ॿुधो आहे न ही जॾहिं लॉकडाउन थियो कोविड जो तॾहिं ॾाढा घणा आर्टिस्ट निकिरी निर्वार थिया हुआ ऐं उहे आर्टिस्ट सचमुच काफ़ी अॻिते आया छो जो फेसबुक ते ॾाढा लाइव शोज़ थींदा हुआ ऐं केतिरा ई यंग नौजवान कलाकार ॻाईंदड़ बि वॼाईंदड़ बि त उन सां गॾु चर्चा मशक़ूं कंदड़ कॉमेडियंस बि निकिरी निर्वार थिया हुआ। ऐं अहिड़े ई वक़्तु असांजी हिकु मशहूरु जोड़ी जंहिंजो नालो आहे सुनील ऐं रोशनी होतवाणी। तव्हां सभिनी उन्हनि खे ॾिठो आहे, उन्हनि जा चर्चा होजमालो टीम सां ॾाढा मशहूरु थिया आहिनि ऐं हुननि जी जोड़ी ॾिसो ज़ाल मुड़ुस हमेशह पाण में प्यारु कंदा आहिनि, कॾहिं कॾहिं नोक झोक कंदा आहिनि, जहिड़ो बि कंदा आहिनि, पर ही जेको कपिल आहे तव्हांखे लॻंदो सॼो वक़्तु पियो विढ़े, कॾहिं पियो हिक ॿिए मां ॾोह कढे, पर ईअं अथव कान। तव्हांखे रिझाइण लाइ, तव्हांखे मनाइण लाइ, तव्हांखे पंहिंजो सुहिणे कला जो जोहर ॾेखारण लाइ अॼु हू करे रहिया आहिनि हिकु नओं नाटक ज़ाल मुड़ुस जे बारे में। ॾिसो केतिरो सुहिणो जेको हू आइटम पेश कंदा उहो ॾिसी करे तव्हांखे खिल बि ईंदी ऐं मज़ो बि ईंदो। त पोइ तारियूं वॼाइण न विसारिजो। ही अथव असांजी मशहूरु जोड़ी रोशनी ऐं सुनील होतवाणी। जय झूलेलाल दोस्तों, तव्हां सभिनी जो असां स्वागत था कयूं पिया हिन सुहिणे प्रोग्राम सिंधियत जी महक में। तव्हां असांखे हमेशह ॾिठो हूंदो यूट्यूब ते, फेसबुक ते। अॼु असां आया आहियूं तव्हांजे साम्हूं पंहिंजी कॉमेडी स्किट पेश करणु। त उमेदु आहे कि तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो ऐं हूअं बि चवंदा आहिनि त खिलंदे त ख़ैरु थींदो। त असां आहियूं तव्हांखे खिलाइण, ज़रूरु तव्हांखे मज़ो ईंदो। असां हाणे हिकु नंढी सी पंहिंजी स्किट पेश था कयूं पिया। थैंक यू। खिली खून वधायो, शुरूआत था कयो। हेडा ताइडो जल्दी ऑफिस में लाइट वाइट बंद हुई आहे। ऑफिस जो नालो न खण, ऑफिस जो नालो न खण। अरे छॾिया मां ऑफिस छॾिया लतणी मां नौकरीअ खे। छो ऑफिस के केर छॾईंदो? ये लत केर हणंदो पंहिंजी नौकरी के? छा थियो तव्हांखे? अरे हाणे कुझु बि न, हाणे मां धंधो कंदुमि, बिज़नेस सेट कंदुमि। हाणे मां छा धंधो कंदुमि? बस ये चई छॾियो तव्हां धंधो कंदुमि ऐं थी वियो धंधो। ईअं थींदो आहे धंधो? अरे सभु सेट आहे, तोखे ख़बर न आहे। मुंहिंजो दोस्त जयपुर में रहंदो आहे, हुन मूंखे चई उहो कुर्तियूं मोकिलींदो मूंखे ऐं मां हिते हाणे कुर्तियूं विकिणींदुमि। कुर्तियूं विकिणंदुमि? ऑफिस छॾे हाणे कुर्तियूं विकिणंदा? एॾो आसान आहे छा धंधो करण जो? तव्हां चओ था धंधो कंदुमि, कुर्तियूं विकिणींदुमि। अरे मुंहिंजो हुन सां सभु ॻाल्हाइण थी वियो। उहो हुतां ट्रेन में पार्सल चाढ़ींदो, मां हिते वठी करे सभिनी खे सेल कंदुमि। ऐं ॿुध ॾिस, हाणे मां नौकिरी छॾींदुमि, मूंखे 5-7 लख मिलंदा। हिकु नंढो दुकानु वठी करे असां कुर्तियुनि जो, जयपुरी कुर्तियुनि जो दुकानु खोलींदासीं ऐं साल में सिधो असां मॉल में
मॉल में शोरूम जयपुर कुर्तीस जो। बस तव्हां ईअं चयो ऐं थी वञो। तव्हांखे कीअं थो लॻे कि ईअं धंधो ॼमी वेंदो आहे? बस कुर्तियुनि जो धंधो कयो ऐं ॼमी वियो? अरे सब सेटम, खाली मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं मूंखे सपोर्ट कंदी की न कंदी आहे? हेॾो ॾिसो, मां त तव्हांजी घरवारी आहियां, सपोर्ट त मां ई कंदीसांव न, ॿियो केरु कंदो? वैसे बि इहा जीवन जी गाॾी जेकी आहे ॿिनि पहियनि सां ई हलंदी आहे, त हिकु पहियो मां हिकु पहियो तव्हां। हा त बसि। तव्हांखे ईअं लॻे थो कि इहो रिस्क तव्हां खणी सघंदा आहियो? अरे तोखे ॾिसी करे बि शादी कई, हिन खां वॾी रिस्क कहिड़ी हूंदी? अरे बस हेॾा मज़ाक हिते न, ॿियो सीरियस टॉपिक तो हले पियो, तव्हां वरी ईअं मज़ाक। अरे मां मज़ाक नथो कयां, मां सही में थो चवां। हाणे न मूंखे बिज़नेस करणो, मूंखे नथी सम्झ में अचे हे सुबुह उथी करे नौकिरी ॾे वञु, हीअं लटकी लटकी करे ट्रेन में पहुच ऑफिस, अटेंडेंस लॻाए, वरी बॉस जी दादागिरी, उन खां पोइ मंझंदि थिए त पियो क्लाक खे ॾिस, अरे कॾहिं मां रोटी खाईंदुमि, कॾहिं टाइम मिलंदो रोटी खाइण जो। हाणे उहो कुझु बि न, हाणे सभु सेटअप। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हांखे लॻे थो न तव्हां बिज़नेस करे सघंदा? अरे बिल्कुलु करे सघूं, छो न करे सघूं? हिकु कमु था कयो न, थोरी प्रैक्टिस था कयो पिया, मां कस्टमर बणिजी अचां। प्रैक्टिस छा थी? त ठीकु, थोरी कयूं था न, हीअं मां ॾिसां थी न कि तव्हां मूंखे कुर्ती विकिणे था सघो कि न, पोइ कंदासीं असां बिज़नेस। तोखे माना हाणे मुंहिंजे कैपेबिलिटी ते शक आहे? न न, शक बिल्कुलु कान्हे मूंखे तव्हां ते, मूंखे पूरो विश्वास आहे, सुठो ई कंदव, पर मां कुर्तियूं थोरो ॾिसां त कीअं था विकिणो पिया, थोरो तव्हांखे। ए जालूअनि हमेशा मर्दनि खे अंडर एस्टिमेट कंदी आहिनि। हाणे 10 साल मां सेल्स में कमु कयो आहे, कंपनीअ लाइ विकिणी थो सघां, त कुर्तियूं कहिड़ी शइ आहे? कुर्तियूं बि विकिणे सघंदा मां, तूं छा थी सम्झे भई? हा त ॾिसूं था न कीअं था विकिणो पिया, पोइ तव्हां सक्सेस थियो त कंदासीं धंधो, करो कर तूं, हलो थोरो। अच्छा तोखे मूंखे टेस्ट करणो आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, तूं कर पंहिंजी ख़ुशी पूरी कर टेस्ट। हिकु कमु था कयूं पिया, मां वञी तुंहिंजूं कुर्तियूं खणी था अचूं ऐं मां तोखे हिते हिते न कपट के हथ न, कपट के हथ न, न हिकु कुर्ती कढंदा 10 किराईंदो, मां खणी थी अचां। अरे छा सम्झे थी भई? अरे असां हिते 10 साल सेल्स कई आहे, वॾा वॾा प्रोजेक्ट्स असां विकिणे था अचूं पिया, त कुर्तियूं छा आहिनि यार? हे ईअं सम्झंदी आहे, असां हीअं मल्टीनेशनल कंपनी में कमु कयूं। वाह वाह, हा रखे ते हाणे हिते हाणे हे मुंहिंजी कुर्ती अथव, मां हाणे कस्टमर बणिजी अचां थी, तव्हां इहे मूंखे सेल कजो, सुठे सां सेल कजो न। वन पंहिंजी तसली करे और चङी तरह। हा मां चवां थी न कस्टमर बणिजी। हा हा अचो तूं। अचो बिल्कुलु ॾिसो, हिते जयपुरी कुर्तियूं आहिनि, बेस्ट में बेस्ट कुर्तियूं तव्हांखे हिते बेस्ट में बेस्ट कुर्तियूं, हिकु खां हिकु कलर, हिकु खां हिकु डिज़ाइन, केॾी बक तो करे मूंखे नथी वणे, मथे में सूर आहे, घणो न ॻाल्हाए। छा थी जाने विकिणण लाइ ॻाल्हाइणो त पवंदो न। कस्टमर आया तव्हां ईअं कीअं ॻाल्हाए सघंदा आहियो? कस्टमर खे नथो वणे तव्हां ने ॻाल्हाइण, त कस्टमर ईअं ई चवंदो। अरे तूं छॾा, तूं अचो वापसि अच। कुर्तियूं अचो बेस्ट में बेस्ट कुर्तियूं रखियूं आहिनि मां हिते, बेस्ट में। छा थियो? तुंहिंजी त शिकिल ई नथी वणे। अरे शिकिल नथी वणे माना? हेॾा साल मूंसां गॾु रही आहियां, तोखे शिकिल नथी वणे भई? वैसे भी न वणंदी आहे, पर मां कस्टमर आहियां, कस्टमर खे शिकिल नथी वणे त उन दुकानदार खां कस्टमर शो वठंदो अरे कुर्ती। ईअं थोड़ी थींदो आहे, कुर्तियूं ॾिस न। ठीकु आहे, तूं अच, वरी अच। अरे अचो मैडम अचो, हिकु खां हिकु बेस्ट कुर्ती मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो, हिकु खां हिकु। केॾो गंदो दुकान, हेॾी अरे तव्हां कुर्तियूं ॾिसण, दुकान ॾिसण आयो? हे त हाणे ई सेटअप कयो आहे न असां घर जो, दुकान ठहंदो त बाक़ाइदा सुठे नमूने दुकान ठाहींदासीं। तव्हां कस्टमर सां ईअं न ॻाल्हाए सघंदा आहियो, ईअं साफ़ सफ़ाई न आहे त कस्टमर खे नथी वणे ॻाल्हि। त तूं कीअं, तूं घर खे तूं दुकान कीअं करे पई हुनखे? नथो वणे कस्टमर खे त ईअं ई कंदो न कस्टमर। तूं हिकिड़ो कमु कर, तूं वञ वापसि अच। ठीकु आहे, हाणे थोरो ढंग सां अटेंड कजो कस्टमर। अरे कीअं? अरे अचो हिकु ॾिसो भैया कुर्तियूं ॾिसो। हा ॾिसो कुर्तियूं, बिल्कुलु बेस्ट कुर्तियूं तव्हांखे हिकु खां हिकु कुर्ती मां ॾेखारींदुमि। ये ॾिसो, ये कुर्ती, ये अरे मां पोइ ॾेखारियां पियो, मां ईअं मां ॾेखारियां पियो न, मां खणा थो, अरे खणा थो माई, रखे दे, हिनखे छॾोसि माई साह थी कढे पई, रंगी थी करे पई। ॾेखारियो छा छा अथव तव्हां। हा तव्हां हे ॾिसो न, हे
अथव न एॾियूं सुठियूं सुठियूं कुर्तियूं अथव हीअ ॾिसो न न मूंखे नथी वणे हिकु ॻाल्हि त ॿुधायो तव्हां वटि चांहि पाणी पुछण जो रिवाज कान्हे हा बिल्कुलु बिल्कुलु अरे छो न छा पीअंदा तव्हां चांहि कॉफ़ी चांहि कॉफ़ी त मूंखे न वणंदी आहे मां जयशंकर जो फलूदो खाईंदसि ॿुधायो तुंहिंजे पीउ जी शादी आहे फलूदो खाईंदी आहे ई त न वण कस्टमर आया मां ऐं लख खनि जी परचेसिंग कंदमि त छा हिकु 100 रुपए जो फलूदो नथी खाई सघां या ऐं कस्टमर सां इहे ॻाल्हाइबो आहे असां कहिड़े बि दुकान ते वेंदा आहियूं असांखां चांहि तूं पाणी जबरदस्ती थी करे बराबरि पई तूं जबरदस्ती थी करे पई तूं इहो कहिड़ो तरीक़ो आहे कस्टमर सां ॻाल्हाइण इहे केरु ईंदो तव्हां वटि चांहि पाणी त घटि में घटि असां सिंधी आहियूं सिंधी वापारी मस्तु ईअं टटाई सां विहारे करे फलूदो वलूदो सभु खाराईंदा आहिनि तव्हां छा हा ठीकु आहे सभु तो खाना है तू अचो वरी अचां कस्टमर अटेंड करणु अचे नथो ये माई ॾाढी ॾुखी माई आई है हाणे ॿुढी कस्टमर वेंदसि हा दुकान त सुठो पियो लॻे अड़े पुट कुर्तियूं मथई आलू हा अम्मा कुर्ती वांगे अचो अचो वे लिखा है एक्टिंग था कयो ओ मां ही फ्लो में ये कस्टमर से एक्टिंग करो तो कस्टमर पहिरों ई भॼी वेंदो ये कस्टमर जी एक्टिंग मां हाणे को फ्लो में अची तोखे ॾिसी करे मूंखे बि मज़ो अची वियो वे अचो वे हा मां ॿुधायो छा ॾिसंदा दिखार मन सुठी वारी मुंहिंजी नूंहं हा मन अथव न अम्मा हे अथव ये मस्त कलर अथव हिन जो ये साओ कलर ये साओ जेको आहे पिस्ते वारो साओ या पालक वारो साओ अम्मा पिस्ते वारो साओ थींदो न पिस्ते वारो बादामी वारो चाहे अखियूं पुट अखियूं ॾिसो कोन थो अचे न अरे अम्मा हे साओ अथव ऐं हे हिन में थोरो लाइट कलर अथव लाइट साओ है ना उस में ॾिसंदी आहियां ख़बर पवंदी आहे इहे खणी वञो उस में ॾिसां वञो हा मां उहो ॾिसी अचो ख़ातिरी करे अचो ॾिसी अचां हाणे इहो ग्राहक पटजंदो पक्का हे वई हाणे कलर ॾिसां मां कलर वणियो अथसि माईअ खे वाह वाह सुठी ॻाल्हि आहे भैया ही कुर्ती जी दुकान आहे न हा त तव्हां खणी वञो न कुर्ती उहा खणी त अचो केरु खणी वियो मां कॾहिं अरे त तव्हां खणी वञो कुर्ती हाणे उहा कस्टमर खणी आयो कुर्ती ईअं धंधो कंदो तव्हां वञी अरे। ॾिसंदी त ॾेई छॾींदोसि कुर्ती ईअं धंधो कंदो काॾे वई ॿ मिंट ॾिसांसि मां हा वञो वञो हाणे उन पुठियां वञो हिते जेको ग्राहक बीठो आहे उहो लख खनि जी चोरी करे वञो भले अरे त हुनखे ॾिसंदुमि न मां हे धंधो कंदो भाई वया मुंहिंजे पप्पा जा पैसा वया पूरा ओए ओए तुंहिंजे पप्पा जा पैसा घणा तोखे चओ मां नौकिरी छॾींदुमि मूंखे 7-8 लख मिलंदा उहो ई मां लॻाईंदुमि धंधे में तुंहिंजे पीउ खां पैसा न वठंदुमि जॾहिं धंधो न हलंदो आहे हेठि मथे थींदो त ईंदा न मुंहिंजे पप्पा थोड़ा पैसा तो ॾिजो थोड़ा धंधे में अरे न वेंदुमि तुंहिंजे पप्पा वटि तूं साल में ॾिसजांइ मां साल में कीअं शोरूम में दुकान खोलींदुमि पोइ तुंहिंजो पप्पा ईंदो मूं वटि पैसा लॻाइण हा ॾिसूं था हा। हाणे छा हाणे कोई ढंग जो कस्टमर अटेंड कंदो हा त तूं ढंग जी थी ईंदी त कंदुमि न कस्टमर हमेशह ईअं तूं टेढ़ी मेढ़ी थी अचे पे हिकिड़ो कमु कयो कस्टमर हर तरह जा हूंदा आहिनि हाणे हिकु कस्टमर ईंदो जेकी जाम खाई आहे हा। त उनखे पेशेंस सां अटेंड कजो ईअं कयो तव्हां लंच कयो दुकान में लंच जो टाइम थियो आहे तव्हां लंच कयो ठीकु आहे कुर्ती हा। कुर्ती जल्दी कुर्ती ॾेखारियो भैया हा मां ॾेखारियां थो मां 2 मिंट खाई ॾेखारियो वठां भैया देर थी थी जल्दी ॾेखारियो भैया मां ॾेखारियां थो खाई अरे भैया मूंखे देर थी थी पई मूंखे किटी पाटी मां रोटी खावां मां न भैया मां बि न सघंदी मां भैया मूंखे किटी पाटी ते न नई ड्रेस ई पाए वई हा आहियां भेण हा मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो कॾहिं ॾेखारींदा भैया 2 मिंट। अरे भैया जल्दी ॾेखारियो न मूंखे अरे केॾो थी घड़ियूं करे पई 2 मिंट चओ में 5 मिंट कस्टमर सां हीअ ॻाल्हि आहे छा तव्हां धंधो न करे सघंदा आहियो तूं ई थी यादि अचे पई तव्हांखे न पेशेंस आहे न ॻाल्हाइण जो अकुल आहे तव्हां छा धंधो कंदव हाणे कस्टमर खे तकड़ आहे की तव्हांखे रोटी जी चिंता पई आहे केरु कंदो आहे ईअं असां सिंधी वापारी त सफ़ा न ईअं कयूं जेॾी महिल कस्टमर ईंदो आहे त उहो भॻवान जो रूप हूंदो आहे असां हुनखे अटेंड कंदा आहियूं प्रॉपरली की तव्हां वांगुरु हीअं रोटी खावां पोइ हीअ माई बीठी हुजे हुनखे पोइ ॾींदुमि ईअं न थींदो आहे साईं तुंहिंजी शिकिल ॾिसो न मुंहिंजो अलाए छो दिमाग़ ई फिरी वेंदो आहे हाणे तव्हां हिते मुते न वञो उहा कस्टमर हुई कस्टमर खे ढंग सां अटेंड कबो आहे हिते मां चवणु चाहींदमि की सिंधी असां सिंधी त माहिर आहियूं हिन ॻाल्हि में पंहिंजो सभु कमु पंहिंजा पर्सनल कम छॾे करे असां पहिरियों धंधे खे ध्यानु ॾींदा आहियूं कस्टमर खे भॻवानु सम्झंदा आहियूं तव्हांखे छा थो लॻे हे दुबईअ में जेके हथ सेठियूं वेठा आहिनि हे ईअं ई मथे अची विया महिनत करे कॉम्प्रोमाइज़ करे ॾाढा सारियूं तकलीफ़ूं झेले करे हेसि ताईं पहुता आहिनि त तव्हां हीअं कंदव त थी चुको तव्हांजो धंधो तव्हां धंधो त कोन करे सघंदव ऐं अगरि तव्हांखे तॾहिं बि तात लॻी आहे धंधे त न त मां न त छा न त छा न त मां ए न त माना तूं छा थी करे मूंखे छा तूं धमकियूं थी ॾे पई
न त मां पेके हली वेंदी साई मोटी मूर नहीं दिसाई ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा मेहंदेरा ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा मेहंदेरा लड़का ताप न सहंदो साईं ख़बर चार न लहंदो साईं लड़का ताप न सहंदो साईं ख़बर चार न लहंदो साईं वञी पेका तूं वसाए मुंहिंजी मेंदरी ओ वञी पेका तूं वसाए मुंहिंजी मेंदरी वञा पेके अरे तूं ईअं कीअं वेंदी आहे तोखे वञण ॾींदो न मां पेके मूंखे ख़बर आहे तूं हे सभु नाटक छाजे लाइ बि करे तूं मूंखे नाटक वेही करे मूंखे पको करण जे लाइ जीअं मां पको थियां ऐं मां बि यही सोचे रखियो आहे मां बि तोखां सवाइ थोरी धंधो खोलींदुमि धंधो खोलींदासीं त ॿई गॾु खोलींदासीं ॿई गॾु कमु कंदासीं ॿई गॾु बिज़नेस कंदासीं हा तव्हां इहो सोचियो मुंहिंजे बारे में बिल्कुलु ऐं मां तव्हांखे त खामोखा शक पई कयां वैसे मां बिज़नेस में ईंदीमांव त तव्हांजो बिज़नेस अहिड़ो हली पवंदो न कि उल्हासनगर खां सीधो दुबई में शॉप तॾहिं त तोखे चवणो पियो तॾहिं त तोखे मां न छॾींदुमि न छॾे बि कीअं सघंदो तव्हांजी इहे ई ॻाल्हियूं त मूंखे वणनि की सजी तुम्हें हारे